असां मौजूद हुआसीं सिंध जे हिक सदाबहार खिते फतह बाग जी सरज़मीन ते, जिते टालपुर दौर जे मक़बरनि जी विज़िट दौरान जेके शयूं मुशाहिदे में आयूं उहे हिस्से पहिरें में अव्हां आॾो रखियूंसीं। हिन हिस्से ॿिए में बक़ाया तारीख़ी आसारनि जो अहवाल अव्हां अॻियां पेश करे रहिया आहियूं। निर्त नुराई नार नसरपुर फल फतह बाग हली ॾिसो जूण जिते कपह जो वापार। यानी जेकॾहिं सुठो शहर ॾिसणो आहे त नुराई ॾिसो, जेकॾहिं नार ॾिसणा आहिनि त नसरपुर ॾिसो, जेकॾहिं मेवा ऐं बाग ॾिसणा आहिनि त फतह बाग ॾिसो, ऐं जेकॾहिं कपह जो वापार ॾिसणो आहे त जूण जो शहर ॾिसो। हिन पहाके में सिंध जे ॿियनि खुशहाल शहरनि जियां फतह बाग जी तारीख़ी अहमियत ऐं खुशहाली जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। चवनि था त फतह बाग वारो खितो रेण दरिया जे वहकरे जे करे सरसब्ज़ ऐं शादाब हो। हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे मेवनि जा बाग़ात हुआ, पर ही खितो कॾहिं खां आबाद थियो उन मुतालिक़ का बि मुस्तनद मालूमात मौजूद नाहे। चवनि था त मुग़ल शहनशाह हुमायूं शेर शाह खां शिकस्त खाइण ऐं हिंदुस्तान जो तख़्त फुरजण खां पोइ पंहिंजी दरबदरी वारी हालत दौरान जॾहिं सिंध पहुतो त मिर्ज़ा शाह हसन अरगून खेसि किथे बि सुख सां वेहण कोन ॾिनो ऐं हुमायूं बादशाह हिते हुते भटकंदे आख़िर फतह बाग जे हिन इलाइक़े में अची रहियो हो ऐं हिन हिते हिकु मस्जिद पिणु जोड़ाई, जंहिंजा आसार मीर मोहम्मद ख़ान जे मक़बरे खां अटकल 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते उत्तर तरफ़ हिकु ॻोठ में मौजूद आहिनि। जॾहिं असां हिन मस्जिद जे मुआइने लाइ जॾहिं मस्जिद वटि पहुतासीं त पुराणे तिर्ज़ जी हिकु मस्जिद जो सिर्फ़ु दरवाज़े वारी भित वारो हिसो सलामत हो, पासनि वारियूं भितियूं किरी चुकियूं हुयूं। जॾहिं त अंदरें सहरनि वारियुनि भितियुनि ते छित रखी मक़ामी माण्हुनि पारां हिन खे आबाद करण जी कोशिश कई वई आहे। चवनि था त ही मस्जिद पुराणे किले जे ॾाखणे हिस्से में मौजूद हुई, पर वक़्त जी सितम ज़रीफ़ी बर्दाश्त कंदे कंदे आख़िर मिस्मार थी चुकी आहे। चवनि था त हुमायूं बादशाह लॻभॻि 6 महीना या उनखां कुझु वधीक अरसो
फतह बाग में रहियो। उन दौरान हिन पंहिंजनि ॿियनि घर जे भातियुनि खे बि हिते घुराए वरितो, जेके उन वक़्त ताईं उमरकोट जे किले में हुआ, जिन में संदुस फर्ज़ंद ऐं बैद जो मुग़ल शहनशाह अकबर आज़म पिणु शामिल हो। अकबर बादशाह जी पैदाइश त उमरकोट जे किले में थी ऐं अकबर बादशाह जी ज़िंदगी जो पहिरियों साल हिते फतह बाग में गुज़रियो। हुमायूं बादशाह जे हिन इलाइक़े में रहण दौरान बि मिर्ज़ा शाह हसन अरगून सां झड़पूं थींदियूं रहियूं ऐं आख़िर सालिसनि जे विच में पवण सां सुलह थियो। हुमायूं बादशाह कंधार रवानो थियो। चवनि था त हुमायूं बादशाह 3 साल सिंध में रहियो ऐं सिंध में बादशाही लश्कर रहण करे सख़्त ॾुकार पियो हो। चवनि था त अकबर बादशाह जे 9 रत्ननि मां हिकु वीरमल वज़ीर पिणु हिते हिन फतह बाग जो रहवासी हो। ही फतह बाग ई संदुस आबाई वतन हो। वीरमल जे बारे में शुरुआती ज़िंदगी में उहो ॼाणायल आहे त हू हिकु बरहमण जो पुटु हो ऐं फतह बाग में बकरियूं चारे गुज़र सफ़र कंदो हो ऐं पोइ हुमायूं सां मुलाक़ात थियसि ऐं उन सां गॾु ईरान बि वियो। अकबर बादशाह जे दौर में वीरमल वज़ीर तरक़ी करे बादशाह जे 9 रत्ननि में शामिल थियो। शहनशाह अकबर खेसि हिकु जंगी महाज़ ते मोकिलियो हो, जिते हू मारिजी वियो। चवनि था त शहनशाह अकबर वीरमल वज़ीर सां घणी मुहबत रखंदो हो ऐं संदुस मारिजी वञण जी ख़बर बादशाह खे घणो ॾुखारो कयो हो। हिन तारीख़ी मस्जिद जे मुआइने खां पोइ जॾहिं अॻिते निकितासीं त थोरो ई अॻिते हिकु दरगाह नज़र आई। वेझो वञी मुआइनो करण सां ख़बर पई त ही दरगाह इस्माइली सैयदनि जी आहे, जो दरगाह ॿाहिरां दरवाज़े वटि प्रिंस करीम आगा ख़ान प्रॉपर्टी लिखियल हो। ही दरगाह आलीशान ठहियल हुई। दरगाह जे सहन वारे दरवाज़े मथां सैयद आरा दीन ऐं सैयद जुमरुद्दीन लिखियल हुआ ऐं अंदर तुर्बतन ते शहीद आरा दीन ऐं शहीद जुमरुद्दीन लिखियल हुआ।
हिन दरगाह अंदर दाख़िल थियण सां दरवाज़े मथां प्रिंस करीम आगा ख़ान जी तस्वीर लॻल नज़र अचे थी। चवनि था त ही ॿई शहीद इस्माइली सिलसिले जा मुबल्लिग़ हुआ, पर असुल किथे जा हुआ, कॾहिं शहीद थिया या कीअं शहीद थिया, हिन मुतालिक़ का बि सही मालूमात मौजूद नाहे। ही दरगाह इस्माइली ख्वाजन जे ज़ेरे निगरानी आहे, जिते हू हर साल मेलो पिणु लॻाईंदा आहिनि। फतह बाग जो ही इलाइक़ो, जेको कॾहिं बाग़ात जे हवाले सां घणो मशहूर हो, कॾहिं हिते रेण दरिया वहंदो हो, कॾहिं हुमायूं बादशाह हिन जी हाक ॿुधी पंहिंजो सिर बचाइण लाइ हिते आयो हो। कॾहिं हिते अकबर बादशाह जे अमीर खाने खानान सुलह जी ख़ुशी में जशन मल्हायो हो। कॾहिं हुमायूं बादशाह जो बाग़ी भाउ मिर्ज़ा कामरान बि नाबीन थियण खां पोइ हिते रहियो हो। हिते मिर्ज़ा ईसा तरखान जी बि सरदारी रही। कॾहिं हिन बाग़ जे मेवनि जी हाक दहली ताईं हुई। कॾहिं ही ख़ितो अकबर बादशाह जे 9 रत्ननि मां वीरमल वज़ीर जो आबाई वतन हो। पर एडी शानदार तारीख़ी हैसियत रखंदड़ ही माग अज इंतहाई दर्दनाक हालत में आहे। हिन शाहूकार सिंध जा ही शाहूकार माग अज वीरान आहिनि। अफ़सोस हिन ॻाल्हि जो बि आहे त हिन वीरानी जो ज़िम्मेवार रुगो धारिन जा हमला नाहिनि, पर हिन सभ जा ज़िम्मेवार असां पाण बि आहियूं।